चांदनी छा बेटा कयो? We are playing exercise. रांद बेटा कयो? हाँ. गॾु केरु आयो अथई? My friend. Naman. अच्छा ही कंहिं वठी ॾिनो अथई? Papa. त छा थी ठाही हिन में? Pulao. त भाॼियूं किथे आहिनि? हर्षिता भाॼियूं खणी आ पुट, मां हिननि खे सेखारियां। जी मम्मी। तव्हां सेखारियो मां अचां थी। हिनखे छा चइबो आहे? Potato. पटाटो। सिंधीअ में छा चइबो आहे? Potato. हिनखे छा चइबो आहे? Tomato. टमाटो। सिंधीअ में छा चइबो आहे? Tomato. हिनखे छा चइबो आहे? Onion. बसर। सिंधीअ में छा चइबो आहे? Basal. हिनखे छा चइबो आहे? Cauliflower. गुल गोभी। सिंधीअ में छा चइबो आहे? Gula gobi. हिनखे छा चइबो आहे? Brinjal. वाङण। सिंधी में छा चइबो आहे? Wangan. हिनखे छा चइबो आहे? Peas. पीज़ आहे। सिंधीअ में छा चइबो आहे? पीज़ आहे। पीज़। पीज़ पटाटनि जी भाॼी खाईंदो आहीं? हाँ. पापा खे त वणंदी आहे न ॾाढी। हाँ. हिनखे छा चइबो आहे? Chili. Green chili. सिंधीअ में साओ मिर्च चइबो आहे। छा चइबो आहे? Sour मिर्च. खाधो अथई साओ मिर्च? हिनखे छा चइबो आहे? भिंडी. अरे वाह, ही त तोखे ख़बर आहे। भिंडी जी भाॼी खाधी अथई? मम्मी ठाहींदी आहे? ॾाढो सुठो, ॾाढो सुठो। हाणे ॿुधायो तव्हां छा सिखियो आहे? टमाटो. हिनखे छा चइबो आहे? गाजर. हिनखे छा चइबो आहे? बसर. हिनखे छा चइबो आहे? गुल गोभी. हिनखे छा चइबो आहे? पटाटो. हिनखे छा चइबो आहे? वाङण. हिनखे छा चइबो आहे? भिंडी. हिनखे छा चइबो आहे? साओ मिर्च. हिनखे छा चइबो आहे? पीस. ॾाढो सुठो, ॾाढो सुठो। तव्हांखे सभिनी भाॼियुनि जो नाला अची विया न? हाँ. हाणे तूं पुला ठाहे, पोइ राति जो गॾिजी था खाओ। खाओ ठाहे। अचो मम्मी, हाणे गरम गरम कचौरियूं खाओ, बुख लॻी वेंदव। हलिया खणो, तूं खणो। हलिया तूं बि वेख खा। खणो, खणो, खा खणो। कचौरी खा। हाँ खा चांदनी खा कचौरी।